ठरी मीरवा खां के खबर शेयर करे रहिया आहियूं त ठरी मीरवा जे ॻोठ गुल हसन कुबर वासी जिनसार अली कुबर पंहिंजी न्याणी बल्किस कुबर ऐं कुर्तलैन कुबर सां गॾिजी प्रेस क्लब मीरवा पहुची एहतजाज मुज़ाहिरो कंदे चयो आहे त ॻोठ जे बासर ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बैदि बासर पंहिंजे बंगले मां ईंदड़ असांजी बिजली काटा करे छॾी आहे ऐं ठाह करण लाइ असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिया ॾियनि ऐं बिल्किस कुबर चयो त मुंहिंजी ज़ाली फेसबुक ID ठाहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ग़लति कमेंट पिए ॾियनि बासरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।